अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। लाड़काने पुलिस तरफ़ां उस्ताद हिदायतुल्लाह लोहर जे न्याणियुनि ऐं क़ौमी कारकुननि खे गिरफ़्तार करे सिंध मथां केस दाख़िल थियण ख़िलाफ़ दौलतपुर सफ़न में जिस्कम कारकुननि पारां एहतिजाजी रैली कढी दौलतपुर सफ़न प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते नज़ीर ॾारी, राजा उनड़, इज़हार उनड़, लाला शुहाब ॾारी चयो त पुरअमन एहतजाज कंदड़ अदी ससी लोहार, सोरठ लोहार ऐं ॿिया जेके असांजा क़ौमी कारकुन आहिनि, साईं सरफराज़ मेमण, उन्हनि ते हिननि रियासती बदमाशी करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो, लाठी चार्ज कयो आहे। असांजा काफ़ी कारकुन ज़ख़्मी कया आहिनि। उहो सिर्फ़ु वॾो इहो आहे त साईं हिदायत लोहार जे कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ हिननि पुरअमन एहतजाज कयो आहे। पुरअमन एहतजाज ते लाड़काणो पुलिस ऐं उन सां गॾु रियासती फोर्सिस गुंडागर्दी करे उन्हनि ते लाठी चार्ज कई आहे, उन्हनि खे ज़ख़्मी बि कयो आहे, पोइ हिननि खे गिरफ़्तार कयो अथनि। उन में असांजी ससी सोरठ लोहार जेका औरतूं आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो अथनि। बाक़ी ॿिया क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे ऐं उन्हनि ते हिकिड़ी FIR बि कटी वई आहे। तक़रीबन असांजा 50 खनि कारकुन गिरफ़्तार आहिनि जेके गुम आहिनि। हुननि सिर्फ़ु 20 माण्हुनि जा नाला शो कया आहिनि जिन ते कूड़ी FIR कई आहे। उन जे लाइ असीं सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत बि कयूं था। हीअ एहतिजाज बि कयो आहे त फिलफोर जेका इहा कूड़ी FIR ख़तमु करे असांजे क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे ऐं साईं हिदायत लोहार जा जेके कातिल आहिनि इहे गिरफ़्तार कया वञनि। पंहिंजे पीउ जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज बि कयो। उन एहतजाज में लाड़काणे पुलिस बदमाशी करे उन्हनि खे माना लाठी चार्ज करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे ऐं उन्हनि ते तशदुद कयो आहे। असां GSM क़ौमी पारां उनजी मज़म्मत कयूं था ऐं उन्हनि खां इहा रियासत खां इहा घुर था कयूं त जेके बि असांजा क़ौमी कारकुन उन्हनि खे गिरफ़्तार कयो अथनि उनखे फुलफोर आज़ादु कयो वञे ऐं उन्हनि ते अॼु सुबुह जो वरी कूड़ी FIR दाख़िल कई अथनि, उहा बि मुकमल तौरु ख़तमु कई वञे, न त ॿी सूरत में असां एहतजाज कंदासीं। था अॼु सूरत कल्ह लानकान में रैली कढी, उन जे लानकाना पुलिस तशदुद करे उन गिरफ़्तार कयूं आहिनि ऐं पाकिस्तान में क़ानून आहे त हर शहरीअ ते एहतजाज करण जो हक़ु आहे। तव्हां ॾिठो हूंदो हैदराबाद में GD वॾो भरपूर एहतजाज कयो, उन खे कुझु बि कंहिं बि पुलिस बदमाशी न कई। असां क़ौमी कारकुन खे हर वारी दहशतगर्दी करे असां क़ौमी कारकुन गिरफ़्तारूं करे ऐं उन्हनि खे एजेंसियूं खणी गुम करे थियूं वञनि। किथां जो क़ानून आहे ऐं असां सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस ऐं वज़ीर आला सिंध खे अपील था कयूं त असांजा क़ौमी कारकुन खे आज़ादु कयो वञे ऐं शहीद हिदायतुल्लाह लोहार जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त GSM क़ौमी महाज़ भरपूर एहतजाज कंदी। जिस्कम कारकुननि मुतालबो कयो त गिरफ़्तार क़ौमी कारकुननि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे ऐं दाख़िल कूड़ो केस ख़तमु कयो वञे। ॿी सूरत में इजा जो दाइरो वधायो वेंदो। Please subscribe Sindh Awaz TV News and like for latest news update.